तव्हां 27वीं तरमीम खे तव्हां ॾिठो आहे न, कहिड़े कहिड़े धुरनि खे कीअं फ़ाइदो थियो। ॿ शयूं आहिनि, अदलिया, स्टैब्लिशमेंट। हिननि पंहिंजे घर खे हिननि लोॾियो, सम्झो था, छांटी वांटी कयूं आहे, पंहिंजे घर खे सिधो कयूं आहे। उहो सही आहे ग़लति उहा डिबेटेबल आहे, जेकी ॻाल्हि तव्हां कयो था, पर ज़ोर इन ॿिनि शयुनि ते हुयो। हाणे फिरी को असांजे मथां ज़ोर पए थो 28वीं तरमीम जे तहत, उहो पोइ ॾिसंदासीं उन केसे खे, जेको हालात हलनि था या इहो र्यूमर्स हलनि थियूं। 27th जेकी अमेंडमेंट हुई उहा टारगेटेड ॿिनि शयुनि ते, असांजे एस्टेब्लिशमेंट, उन्हनि पंहिंजो घर हेठि मथे करे सिधो कयूं, जीअं बि कयूं पाण कयूं, पुछा गुछाई कयूं कोन था कयूं, असां उहो ख़ाली करायूं पंहिंजो वोट। जेको जजिस आहिनि उन्हनि सां बि साॻी ॻाल्हि, पर जजिस जी ॻाल्हि इहा आहे जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जेकी थी आहे उन में इहा ॻाल्हि हले पई जो सुप्रीम कोर्ट माई जजिस जेका आहिनि उन्हनि खे जुदा कयो, जो कॉन्स्टिट्यूशनल जेका बि दरख़्वास्तूं अचनि थियूं उहे ख़ालिस हिननि वटि वेंदियूं, उन खां अलावा जेको सुप्रीम कोर्ट जा ॿिया बि जजिस आहिनि उहे हलाइनि। 90% फॾो ई कॉन्स्टिट्यूशन जो आहे न, जेको प्रॉब्लम्स अचनि था उहे कॉन्स्टिट्यूशनली अचनि था, उहो हुननि वटि वेंदियूं। ज़ाहिर आहे उन में हिकिड़ो प्रॉब्लम असां ॾिसूं था, उहो इहा सिधी ॻाल्हि आहे, जंहिं तरीक़े सां उहे जजिस खे रखियो वञे थो या हटाए वञे थो, उन में थोरो मसइलो आहे। असल ॻाल्हि इहा आहे, उहा उन्हनि जे हथ में न आहे।